बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह तबारक व तआला जे नाले सां जेको रहमान आहे, जेको रहीम आहे ऐं उहो रब ई आहे जेको असां ताईं रिज़्क़ पहुचाए थो। ही जेके करामन कातिबीन असांजे कुल्हनि ते मौजूदु आहिनि, जॾहिं असां पूरे ॾींहं में जेको कुझु करियूं था, जेके अमाल असांजा लिखिया वञनि था ऐं पोइ एंड ऑफ द डे जॾहिं उहे रब पाक जे दरबार में पेश कया वञनि था, वरी उन्हनि ई फ़रिश्तनि जे ज़रिए असां ताईं उहो रब रिज़्क़ पहुचाए थो। उहो रब यकीननि बेहद इंसाननि सां प्यारु कंदड़ आहे। ज़िंदगी जूं तमामु लज़तूं, तमामु रौनकूं, उन खां पोइ बि असांखे ख़बर आहे त कुल नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत, हर नफ़्स खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। उन जे बावजूदि बि असां दुनिया जी उन जंग में, उन डोड़ में मसरूफ़ आहियूं जंहिंखां पोइ असांखे ख़बर आहे त हीअ दुनिया इख़्तिताम ताईं पहुचणी आहे, जंहिंखां पोइ असांखे ख़बर आहे त असांखे उन डे ऑफ जजमेंट वारे उन हिकिड़े मख़सूस ॾींहं ते गॾु थियणो आहे ऐं पंहिंजे रब जे दरबार में असांखे उहे तमामु असांजा अमाल असांजे हथनि में पकड़ाया वेंदा। उन जे बावजूदि बि इंसानु ख़बर नाहे छो हिन दुनिया जी उन दौड़ में लॻल हूंदो आहे, जंहिंखां पोइ असांजूं इहे सभु रौनकूं, सभु लज़तूं, तमामु दौलतूं दुनिया जूं असां हिते ई छॾे ऐं अब्दी जहान ॾे जॾहिं रुख़सत कंदासीं त पोइ दुनिया जी का शइ असांजे हथ में कोन हूंदी। पर हा, हिकिड़ी शइ असांजे हथ में हूंदी, उहे असांजा अमाल हूंदा। उहे सुठियूं ॻाल्हियूं ज़रूरु हूंदियूं, उहे सुठा जेके कम असां कया हूंदा उहे ज़रूरु हूंदा, उहे इबादतूं असां सां गॾु ज़रूरु हूंदियूं जेके असां हिन दुनिया में करे रहिया हूंदा आहियूं। अलाह तबारक व तआला अव्हांखे, असां सभिनीनि खे सुठियूं इबादतूं करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अलाह तबारक व तआला असांखे इंसान बणण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾेह सारे, ॾई न पचारे मिड़निया महिरबान घणो। बेशक उहो ॾई पचारींदो कोन आहे, उहो ई रब आहे जंहिंखां असां घुरंदा आहियूं, उहो ई रब आहे जेको असांखे मुश्किलुनि मां कढंदो आहे, उहो ई रब आहे जेको पंहिंजी नेमतुनि सां असांखे मालामाल कंदो आहे, उहो ई रब आहे जेको असांखे हिन दुनिया में सुहिणी ज़िंदगी गुज़ारण जो रंग ऐं ढंग नसीब करे थो। अलाह तबारक व तआला अव्हांखे, असां सभिनीनि खे इज़तुनि सां नवाज़े। नाज़रीन, अज़मत रमज़ान में आऊं अव्हांजी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो अव्हांखे दिलि जी गहराई सां भली कार चवां थी। अज़मत रमज़ान हीअ लाइव ट्रांसमिशन अव्हां ताईं हिन वक़्तु महरान टेलीविज़न जे ज़रिए पहुचाई वञे थी ऐं अज़मत रमज़ान सां साथ कंहिंजो मौजूदु आहे। नाज़रीन, नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे। नेल्सन पेंट आला मयार जो नेशनल पेंट ब्रांड आहे रंग ज़िंदगी जो, ऐं उन सां ॿियो साथ मौजूदु आहे वाइटल टी जो, वाइटल पीओ ज़िंदगी जियो। अज़मत रमज़ान सां भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे क्विज़ जी। क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीन मेलाप। रमज़ानुल मुबारक में इफ़्तारी हुजे या सहरी, क्विज़ जो लज़ीज़ शरबत हर ढुक में मिठास सां भरे छॾे। सो जेकॾहिं क्विज़ जी ॻाल्हि कयूं त यकीननि दस्तरख़्वान जी क्विज़ रौनक ज़रूरु बणिजंदो आहे। अच्छा, जेकॾहिं दस्तरख़्वान जी ॻाल्हि कयूं था, यानी असां सहरो इफ़्तार जी ॻाल्हि कयूं था, ऐं जॾहिं पाण सहरो इफ़्तार जी ॻाल्हि कंदा आहियूं त मां सम्झां थी त हर रोज़े ते सहरो इफ़्तार जी ॻाल्हि ज़रूरु थींदी आहे, छाकाणि त रोज़ा आहिनि ऐं रोज़नि जो ज़िक्र थींदो आहे त सहरी जो बि ज़िक्र थींदो आहे, इफ़्तारी जो बि ज़िक्र थींदो आहे। सो अॼु जे प्रोग्राम में इफ़्तार खां ई मां शुरू करणु चाहींदसि त इफ़्तार जूं जेके तमामु रौनकूं हूंदियूं आहिनि ऐं उन सां गॾोगॾु इंसानु जेके इबादतूं करे रहियो हूंदो आहे, उन्हनि इबादतुनि जो ज़िंदगी ते केतिरो न ख़ूबसूरत असरु हूंदो आहे। अॼु माशाअल्लाह सां अठो रोज़ो आहे, पाण अठे रोज़े में आहियूं ऐं ॾींहं ॾिठो वञे पियो हिन टाइम में थोरो जेकॾहिं नोटिस कयूं था अॼु जो ॾींहुं गरम आहे, थोरो पाण जेको आहे सो मौसम जी न तब्दीली खे महसूसु करियूं पिया। पर अलाह तबारक व तआला अव्हांखे, असांखे सुठियूं इबादतूं करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, असां ख़ूबसूरत अंदाज़ में रोज़ा रखी सघूं ऐं तमामु नेमतुनि सां मालामाल थी सघूं। आयल मौज़िज़ महिमान मुंहिंजे प्रोग्राम में तशरीफ़ फ़रमा आहिनि। माशाअल्लाह सां तमामु सुठो पैनल मुंहिंजे अॻियां मौजूदु आहे। सो घणो वक़्तु न वठंदे इंट्रोडक्शन जी तरफ़ अॻियां वधां थी। पहिरियों सीट ते माशाअल्लाह सां सुहिणी गुफ़्तगू कंदड़ अल्लामा ताहिरुल ताहिरी साहिबु जनाब मौजूदु आहिनि। अव्हांखे दिलि जी गहराई सां अज़मत रमज़ान में मां भली कार चवां थी। अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। अल्लामा साहिबु शुक्रगुज़ार आहियां अव्हांजे वक़्त जी। रोज़ जी बुनियाद ते माशाअल्लाह सां अव्हां टाइम ॾींदा आहियो ऐं मां हर ॾींहुं चवंदी आहियां तव्हांजी प्रेज़ेंस अज़मत रमज़ान जे लाइ माशाअल्लाह तमामु बहितरीनु रहे थी ऐं असांजे लाइ यकीननि अव्हांजी प्रेज़ेंस ॾाढी इम्पॉर्टेंट हूंदी आहे। कारी मोहम्मद नईम ताहिरी साहिबु असांजे प्रोग्राम में जनाब तशरीफ़ फ़रमा आहिनि। अज़मत रमज़ान में अव्हांखे भली कार चऊं था। अस्सलामु अलैकुम। माशाअल्लाह जी, अव्हांखे ॾिसी करे ख़ुशी थी आहे ऐं उमेदु कयूं था त असांजो प्रोग्राम असांजे तमामु नाज़रीन ताईं ख़ूबसूरत अंदाज़ में पहुची सघंदो। उनखां अलावा जी इमरान अहमद अब्बासी साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि।
अव्हां खे दिलि जी गहराई सां मां आदाब हलीकार चवां थी। अज़मत रमज़ान में माशाल्लाह असां हिननि जो पूरो घराणो पाण तमामु ब्रदर्स सभु सिबलिंग्स इन्हनि जूं भेनरूं बि ॿुधो आहे त सभु नात ख़्वानी कनि था ऐं सभिनीनि जो माशाल्लाह आवाज़ु ॾाढो ख़ूबसूरत आहे। उनखां अलावा जी इरफ़ान अली साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं इरफ़ान साहब पहिरियों बि असांजी हिन रमज़ान ट्रांसमिशन में मौजूदु रहिया आहिनि। यकीनन उन्हनि जी प्रेज़ेंस सां बि असांजी हीअ जेका ट्रांसमिशन आहे तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में अव्हां ताईं पहुचंदी आहे। इमरान अली समो साहब जी मां जेकॾहिं ॻाल्हि कयां त तमामु ख़ूबसूरत आवाज़ जा पाण मालिक आहिनि ऐं आवाज़ यकीनन रब जी देन आहे। ऐं मां अगेन अॼु जे प्रोग्राम में बि तव्हांखे ॿुधाइणु चाहींदमि त नातिया कलाम जेको माह रमज़ान जो अज़मत रमज़ान जो हिकिड़ो ख़ूबसूरत नातिया कलाम अव्हां ताईं पहुचंदो आहे। उहो जेको ख़ूबसूरत आवाज़ु हूंदो आहे उहो इरफ़ान अली समो साहब जिन जो आहे। अच्छा, प्रोग्राम जो पाण स्टार्टअप वठूं था ऐं कारी मोहम्मद नईम ताहिरी साहब मौजूदु आहिनि। मां चाहींदसि त अव्हां तिलावत क़ुरान करीम सां प्रोग्राम जो स्टार्ट वठो। बिस्मिल्लाह कयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। खलक़ल इंसान मिन सलसालिन कल फख़्ख़ार व खलक़ल जान्न मिन मारिजिन मिन नार फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। रब्बुल मशरिक़ैनि व रब्बुल मग़रिबैनि फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। मरजल बहरैनि यल्तक़ियान बैनहुमा बरज़ख़ुन ला यबग़ियान। फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। सदक़ल्लाहुल अज़ीम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह। ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में प्रोग्राम जो स्टार्ट वठी चुका आहियूं। फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। असां पंहिंजे परवरदिगार जी कंहिं कंहिं नेमत खे झुटलाईंदासीं। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब मौजूदु आहिनि। अल्लामा साहब जो इंट्रो ॾियां पई त अॼु माशाल्लाह सां इफ़्तार जी ॻाल्हि थी आहे। माह रमज़ान जो महीनो हुजे त सहरी ऐं इफ़्तारी जी ॻाल्हि हमेशह थींदी आहे। इफ़्तार जो जेको वक़्तु हूंदो आहे तमामु ख़वातीन यकीनन पंहिंजे घरनि में मशगूल हूंदियूं आहिनि उन किचन वर्क में, ताम तयारु करण में ऐं गॾोगॾु जेको बि टाइम मिलंदो आहे वारे वारे सां हर को वरी इबादत बि करे रहियो हूंदो आहे। मां चाहींदमि त इफ़्तार जो जेको पूरो समाओ हूंदो आहे या इफ़्तार जे तरीक़ेकार खे इस्लाम में कीअं बयानु कयो वियो आहे त तव्हां उन ते अॼु पहिरियों ॻाल्हाइजो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। इफ़्तार जो जेको वक़्तु आहे, सहर ऐं इफ़्तार रमज़ानुल मुबारक सां इहे ॿई औक़ात मख़सूस आहिनि ऐं सहर जे वक़्तु ऐं इफ़्तार जे वक़्त जे लाइ अलॻि अलॻि फ़रामीन
सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा मौजूदु आहिनि। सुभान अल्लाह। सभ खां पहिरीं असां इफ़्तार ते कुझु ॻाल्हायूं था त जेको जीअं तव्हां फरमायो पिए त हिन प्रोग्राम जे दौरान ई असांजूं जेके माइरूं भेनरूं इफ़्तार जी तयारी में लॻल हूंदियूं आहिनि। जी बिल्कुलु। हीअ जेका इफ़्तार जी तयारी में असांजूं भेनरूं असांजूं माइरूं जेके लॻल हूंदियूं आहिनि, इहो सिर्फ़ु घर जो कमु न आहे बल्कि इहो बि इबादत में शामिलु आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। रोज़ेदारनि जे लाइ जेका ख़िदमत थिए थी, रोज़ेदारनि जे लाइ जेको ताम पचायो वञे थो, रोज़ेदारनि जे लाइ जेको खाधो पचायो वञे थो, इन जो अलाह तबारक व ताला उन्हनि खे अजर ऐं सवाब अता फ़रमाईंदो। अगरि हू अलॻि मुसले ते बीही हिन वक़्तु नफ़िल नमाज़ अदा कनि या तस्बीहात पढ़नि, ज़िक्र अज़कार कनि, जीअं उनजो उन्हनि खे सवाबु मिलंदो, अहिड़े ई नमूने सां जेकी हीअ रोज़ेदारनि जी ख़िदमत कनि पियूं, अलाह तबारक व ताला इन्हनि खे बि इबादत जो ई अजर ऐं सवाबु अता फ़रमाईंदो। सुभान अल्लाह। ऐं ॿी ॻाल्हि इहा त असां जेको इफ़्तार करियूं था, जी हा। इफ़्तार जो जेको लम्हो आहे, जेका घड़ी आहे, इहा वॾी अहमियत रखे थी दीन इस्लाम में। सुभान अल्लाह। बाननि जे लाइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो, लिस्साइम फ़रहतान, रोज़ेदार जे लाइ ॿ ख़ुशियूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ी ख़ुशी उन वक़्तु उन लम्हे जॾहिं हू बवक़्ति इफ़्तार पाणी पी रोज़ो खोलींदो आहे त उनखे हिकिड़ी ख़ुशी महसूसु थींदी आहे, उन जे जिस्म में हिकिड़ी जान अची वेंदी आहे। मिठो पाणी पी, कतल जी गड़ी खाइण सां, मिठो पाणी पीअण सां वजूद में हिकिड़ी जेको सॼे ॾींहुं जेको इंसान खे वीकनेस महसूसु थींदी आहे, जीअं ई मिठाण अंदरि वञे थो ईअं इंसान में हिकिड़ी तवानाई अची वेंदी आहे, उनखे ख़ुशी हासिलु शुगर लेवल बैलेंस थींदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं ॿी ख़ुशी उनखे बाने खे उन वक़्तु हासिलु थींदी जॾहिं हू पंहिंजे परवरदिगार सां बिल्कुलु आम्हूं साम्हूं उन जे हुस्न ऐं जमाल ऐं उन जी ज़ात जो मुशाहिदो ऐं उन जी ज़ियारत कंदो, ॿी ख़ुशी बाने खे उन वक़्तु हासिलु थींदी। सुभान अल्लाह, सुभान ऐं इफ़्तार जो जेको वक़्तु आहे उन में इहा बि वज़ाहत अर्ज़ु करणु ज़रूरी आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरशाद फरमायो, मुंहिंजी उम्मत एसी ताईं ख़ैर ते रहंदी, ख़ैर वारे अमल ते रहंदी, जेसी ताईं हू इफ़्तारी में जल्दी कंदी, यानी जीअं ई सिज लथो फ़ौरन रोज़ो उन्हनि खोलियो। ॿी हदीस में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरशाद फरमायो, मुंहिंजी उम्मत मुंहिंजे तरीक़े ते क़ाइम ऐं दाइम रहंदी एसी ताईं जेसी ताईं उहे इफ़्तार में तारनि जे ज़ाहिर थियण जो इंतज़ारु न कंदी। अगरि तारनि जे ज़ाहिर थियण जो इंतज़ारु अगरि इंसानु करे त उहो राति में शुमार थी वञे थो। बाने खे इफ़्तार करिणो आहे जीअं ई सिज लही वञे थो, उन सिज लहण महल ई। टीं हदीस में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो, अंबिया किराम अलैहिमुस्सलातु व तस्लीम जो जेके अख़लाक़ आहिनि उन्हनि मां हिकिड़ो अख़लाक़ इहो बि आहे त हू सहरी में देरि कंदा हुया, इफ़्तारी में जल्दी कंदा हुया ऐं नमाज़ जी हालत में खॿे हथ जे मथां साॼो हथु रखंदा हुआ। इहो अंबिया जो अख़लाक़ आहे त इफ़्तारी में जल्दी करणु, जेको इंसानु जल्दी करे थो, यानी जल्दी एतिरी जल्दी बि न अञा सिज बीठो हुजे इंसानु खाए, यानी जीअं ई मुकमल सिज लहे इंसानु रोज़ो इफ़्तार करे उनखे इहे सभई नेमतूं बरकतूं बि हासिलु थियनि थियूं। ऐं फरमायो वियो त जेको जल्दी इफ़्तार करे थो वक़्तु सिज लहण खां फ़ौरन बाद, उहो अल्लाह ताला जो प्यारो बानो बणिजी वञे। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, माशाअल्लाह माशाअल्लाह। ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में मां बयानु फरमायो आहे। अल्लामा साहब, अव्हां जी इजाज़त सां मां अॻियां वधणु चाहींदसि। अज़मत रमज़ान में साहीअ जो वक़्तु थी वियो आहे। अज़मत रमज़ान सां कुझु स्पॉन्सर्स बि मौजूदु आहिनि। नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे, रंग ज़िंदगी जो नाज़रीन। उन खां अलावा भरपूर साथ मौजूदु आहे वाइटल टी जो, वाइटल पीओ ज़िंदगी जियो, ऐं गॾो गॾु भरपूर साथ मौजूदु आहे कुइस जो। कुइस ज़ाइके जी रिवायत, हर घर जी सुञाणप। ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। तूं हबीब, तूं तबीब, तूं दर्द जी दवा, जानिब मुंहिंजे जीअ में आज़ार जा अनवा, साहिब ॾे शिफ़ा मियां मरीज़नि खे। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी अज़मत रमज़ान में
ऐं अज़मत रमज़ान जो ही जेको सेटअप हूंदो आहे, जेको समाउ हूंदो आहे, यकीनन बेहदि ख़ूबसूरत मूंखे लॻंदो आहे। ऐं माशाअल्लाह सां अॼु 8 रोज़े में मौजूदु आहियूं। ऐं माह रमज़ान जो जेको महीनो हूंदो आहे एतिरो ख़ूबसूरत हूंदो आहे जो अव्हां जूं तमामु जेके एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि हिकिड़े ॾाढे सुहिणे अंदाज़ में उहे गुज़री रहियूं हूंदियूं आहिनि। इबादतुनि जे लाइ बि वक़्तु मिली रहियो हूंदो आहे, पंहिंजे घर वारनि जे लाइ बि वक़्तु मिली रहियो हूंदो आहे। ऐं मूंखे हूअं बि मतिलबु जेतिरी बि थोरी घणी कैलकुलेशन थींदी आहे त ईअं मूंखे महसूसु थींदो आहे जॾहिं जॾहिं जिते वञणु थींदो आहे त पंहिंजो उहो जो कमु हूंदो आहे न उहो ख़ूबसूरत अंदाज़ में गुज़री रहियो हूंदो आहे। शायदि इहा माह रमज़ान जी बरकत ज़रूरु आहे। या ईअं हूंदो आहे न त इंसानु सचाई सां जॾहिं कमु कंदो आहे, ट्रू डेडिकेशन सां जॾहिं कमु कंदो आहे, ऑनरशिप सां जॾहिं कमु कंदो आहे त उहो कमु यकीनन उन ख़ूबसूरत अंदाज़ में ज़रूरु असांखे रिज़ल्ट ॾेई रहियो हूंदो आहे। पर ॻाल्हि फ़क़ति एतिरी हूंदी आहे त पंहिंजी जेको महिनत हूंदी आहे उन सां जेका इंसान जी मुहबत हूंदी आहे त उनजो जेको रिज़ल्ट हूंदो आहे, उनजो जेको फल हूंदो आहे उहो वाक़ई में हिकिड़े पॉज़िटिव अंदाज़ में, हिकिड़े ख़ूबसूरत अंदाज़ में ज़रूरु मिली रहियो हूंदो आहे। नाज़रीन, अज़मत रमज़ान सां साथ मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगी जो, ऐं उनखां अलावा वाइटल टी जो भरपूर साथ मौजूदु आहे। अज़मत रमज़ान सां भरपूर साथ मौजूदु आहे क्विस जो, क्विस ऐं रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीन मेलाप। अज़मत रमज़ान में हिकु विख अॻिते वधायूं था ऐं माशाअल्लाह सां जेके आयल मौज़िज़ महिमान आहिनि भरपूर वक़्तु उन्हनि खे असां ॾींदासीं। इमरान अहमद अब्बासी असांजो भाउ मौजूदु आहे। मां चाहींदसि त नातिया कलाम अव्हां पेश कयो। बिस्मिल्लाह कयो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अज रात भला चंद्र राह खुदा, अज रात भला चंद्र राह खुदा, बदकार जो अर्ज़ बे याद कजे सरकार जसाए रोज़े जे दीदार जो अर्ज़ बे याद कजे अज रात भला। हिकु मान कई चवंदा हूंदा सुन की बिसवे पवंदा हूंदा। हिकु मान कई चवंदा हूंदा सुन की बिसवे पवंदा हूंदा। मिड़नी सां कठे मुंहुं नाक सहे नादार जो अर्ज़ बे याद कजे सरकार जसाए रोज़े जे दीदार जो अर्ज़ बे याद कजे अज रात भला। मुंहिंजा हाल ॾिसी मूंखे कंहिं न खयो हथ हावत पंहिंजे कंहिं न हयो। मुंहिंजा हाल ॾिसी मूंखे कंहिं न खयो हथ हावत पंहिंजे कंहिं न हयो। मंज़ूर जमा रही जाम करे मंज़ूर जमा रही जाम करे तजमार जो अर्ज़ बे याद कजे सरकार जसाए रोज़े जे दीदार जो अर्ज़ बे याद कजे रात भला। हिन अज़मीअ जो है
वाल कजे मुझे साईं खे ही सलाम कजे हिन अज़मीअ जो है वाल कजे मुझे साईं खे ही सलाम कजे जे आया अखिने में लुढ़क लड़ी जे आया अखिने में लुढ़क लड़ी तहे नार जो अर्ज़ पे याद कजे सरकार जे साए रोज़े जे दीदार जो अर्ज़ पे याद कजे अज रात भला। माशाल्लाह माशाल्लाह इलाही सुठो अव्हां जो आवाज़ आहे ऐं ॾाढी ख़ूबसूरत नात ॾाढो ख़ूबसूरत नात या कलाम अव्हां जे अॻियां पेश कयो। इमरान अहमद अब्बासी प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब जनाब मौजूदु आहिनि। अल्लामा साहब हूअं जेकॾहिं ॾिठो वञे तमामु लीज़ अमलनि मां हिकिड़ो अमल उहो बि थिए थो जेका गीबत आहे ऐं यकीनन जेको हिकिड़ो कुद्धो अमल आहे पर नॉर्मली बि असां कंहिंसां ॻाल्हाए रहिया हूंदा आहियूं जनरली उहो डिस्कस थी रहियो हूंदो आहे जनरली का ॻाल्हि थी वई हूंदी आहे उहो पर्सन वञी करे ॿिनि माण्हुनि जे विच में जॾहिं उहा ॻाल्हि कंदो आहे ऐं ख़बर न आहे कीअं कहिड़े अंदाज़ में उहा ॻाल्हि कंदो आहे ऐं उन ॿिनि टिनि पर्सन्स जे विच में उहा नफ़रत फैलिजी वेंदी आहे तालुकात ख़राब थी वेंदा आहिनि जंहिंसां यकीनन इंसान जी ज़ाती ज़िंदगी ते तमामु घणो असरु पवंदो आहे पर शायदि उनजी ज़ात ते को असरु कोन पवंदो आहे पर हक़ीक़त में उनजी ज़ात ते जेको असरु पवे थो उनजी ज़िंदगी ते जेको असरु पवे थो उहो उनजे विच में हिकिड़ो पर्दो ज़रूरु हूंदो आहे जंहिंखे परवरदिगार ॾिसंदड़ हूंदो आहे। मां चाहींदसि त ग़ीबत जे हवाले सां तव्हां बयानु फरमायो। जी ग़ीबत बिल्कुलु तव्हां सही फरमायो। मुआशिरे जो हिकिड़ो अहिड़ो बुरो ऐं क़बीह ऐं शनी ऐं गंदो फेल आहे जेको मुआशिरे में बिगाड़ पैदा करे थो। सही सही ऐं अहादीस तय्यबात जी रोशनी में अगरि असां ॾिसूं त ग़ीबत खे बदकारी ऐं फहाशी खां वधीक बुरो फेल करार ॾिनो वियो आहे। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। छो इन जे करे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खां सवाल कयो हुयो या रसूलल्लाह छो यानी बदकारी खां बि बुरो अमल छाजे करे इरशाद थियो इन जे करे जो जेको बदकारी करे फहाशी करे उनखे वरी कॾहिं न कॾहिं अहसासु थींदो उनजी अची तौबा कंदो अलाह ताला जी बारगाह में उनखे ख़बर आहे अहसासु आहे त मूं वॾो गुनाह कयो आहे पर ग़ीबत करण वारे खे इहा ख़बर ई कोन थी पवे हू त पंहिंजे पाण खे सही साबित करे थो सचो ॿुधाए थो माण्हुनि जे साम्हूं उनखे पंहिंजी ग़लती जो अहसासु कोन्हे ऐं जॾहिं अहसासु कोन्हे त उहो ॾींहों ॾींहुं उन ग़ीबत जी दलदल में लहंदो वेंदो ऐं उनखे गुनाह जो अहसासु बि न थींदो ऐं आख़िर में ख़बर पवंदी त हुनजे नामा अमाल में का शइ मौजूदु ई कोन्हे। ग़ीबत जे मुतालिक़ क़ुरान मजीद हिकु वाज़ेह इरशाद फरमायो ऐं मुस्लमाननि खे ड्रिजारियो ताकी मुस्लमान इन बुरे फेल खां पासो कनि उन खां महफ़ूज़ थी सघनि। सूरह हुजरात में अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो अयुहिब्बु अहदुकुम छा तव्हां मंझां कोई इहो पसंदि करे थो ऐं याकुल लहम अख़ीहि मैतन त पंहिंजे मुअल भाउ जो गोश्त खाए फकरिहतुमूहु तव्हां इनखे नापसंदि कंदो जॾहिं तव्हां उन शइ खे नापसंदि कंदो त हिकु त इंसानी गोश्त खाओ को बि शख़्स इंसान जे गोश्त मांस खे न खाईंदो वरी मुअल जे गोश्त खे खाओ वरी उहो मुअल बि भाउ हुजे पंहिंजो सॻो भाउ उन पंहिंजे भाउ मुअल जे गोश्त खे मांस खे कोई पटे खाई सघे थो नथो खाई सघे तव्हांखे बुरो लॻंदो तव्हांखे कराहियत ईंदी इहो बुरो फेल आहे। जीअं इहो बुरो फेल आहे त ग़ीबत बि ईअं ई बुरो फेल आहे एतिरो वॾो बुरो फेल आहे ॼण त उन शख़्स पंहिंजे मुअल भाउ जो गोश्त ऐं मांस खाधो आहे। हिकिड़े भेरे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन तशरीफ़ फरमा हुया त अचानक हिकिड़ी बदबू पैदा थी हिकिड़ी बदबू आई साहबे किराम पुछो सवाल कयो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो तव्हां ख़बर आहे ही कहिड़ी शइ जी बदबू आहे या रसूल असांखे ख़बर कोन्हे कहिड़ी शइ जी फरमायो त ही ग़ीबत जी बदबू आहे उनजो ताफ़ुन आहे यानी ग़ीबत एॾो बुरो फेल आहे जंहिंजे बदबू सां मुआशिरो मुताफ़न थिए थो उन में ताफ़ुन फैलिजी वञे थो। ग़ीबत जे मुतालिक़ सम्झाणी जे ख़ातिर ही हदीस मां गुज़ारिश कयां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम
जंहिंजे साम्हूं हज़रत उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा सिर्फ़ु इहो ज़िक्र कयो, या रसूल अल्लाह, जेका सफ़िया आहे, हज़रत सफ़िया रज़ी अल्लाह अन्हा, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ॿी घरवारी, जी जी या रसूल अल्लाह, उन जो कद त नंढो आहे। सिर्फ़ु एतिरो जुमिलो अर्ज़ कयईं हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे नागवारी गुज़री, फरमायूं, ऐं आयशा, तुंहिंजो हिकिड़ो इहो जेको कलिमो आहे न, हिकिड़ो लफ़्ज़, हिकिड़ो जुमिलो, अगरि इन जी तासीर खे समुंड में अगरि मिक्स कयो वञे, समुंड में लाथो वञे, त समुंड जी जेका तासीर आहे न उहा चेंज थी वेंदी। तुंहिंजे इन हिकिड़े गुफ़्ते जी जेका तासीर, बुरी तासीर, पूरे समुंड जे पाणी खे ख़राब करे छॾींदी, उनजे मथां उहा असर उनजो ग़ालिब थी वेंदो। एतिरे क़दुरु, यानी कि सिर्फ़ु एतिरो चवणु त हुनजो कदु नंढो आहे, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे इहो नागवार गुज़रियो। बल्कि अम्मा फरमाइनि थियूं, हिकिड़े भेरे मूं कंहिं माण्हूअ जी नकल कई हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे नागवारी गुज़री ऐं फरमायूं, अगरि को माण्हू मूंखे माल ऐं दौलत ॾिए न ऐं मूंखे चवे इन जी नकल करे ॾेखारियो, मां इन शइ खे न पसंदि कंदुसि त मां कंहिं माण्हू जी नकल कयां, ऐं मूंखे माल बि मिली रहियो हुजे, मां इन शइ खे पसंदि नथो कयां। वरी ॿी हदीस में ग़ीबत जे मुतालिक़ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, जॾहिं मेराज ते मूंखे अल्लाह तबारक व तआला घुरायो, मूं जन्नत जो मुशाहदो कयो, दोज़ख खे ॾिठो, त दोज़ख में हिकिड़ो अज़ाब मूं ॾिठो। कुझु माण्हू हुया जंहिंजा नोह जेके हुया ट्रामे जा, ऐं पंहिंजे सीने खे उन ट्रामे जे नहुनि सां छिली रहिया हुया, ज़ख़्मी करे रहिया हुया, बार बार, जीअं इंसान खे ख़ारिश थींदी आहे ऐं उनखे खनंदो आहे त मज़ो ईंदो आहे, ऐं वधीक खनंदे उनखे उन मां रत निकिरंदी आहे। हू जहन्नम में उहे माण्हू पंहिंजे सीने खे ईअं छिली रहिया हुया। जिब्राइल खां पुछियो, जिब्राइल, ही केरु आहिनि, छो इन्हनि खे इहो अज़ाब ॾिनो वियो आहे? जिब्राइल अलैहिस्सलाम अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ही उहे माण्हू आहिनि जेके दुनिया में कंहिंजी ग़ीबत कंदा हुया, ही ग़ीबत ऐं चुग़लखोर आहिनि। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे साम्हूं इहो ज़िक्र हली रहियो हो ग़ीबत जो, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, ग़ीबत उहा आहे तव्हांजे भाउ में जेका ॻाल्हि हुजे ऐं तव्हां ॿियनि जे साम्हूं उहा करियो, उन जे साम्हूं अगरि इहा कई वञे त उनखे बुरी लॻे। साहबा अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, अगरि उहा शइ उन में मौजूदु हुजे बि, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, इहो ई त ऐब आहे, इहा ई त ग़ीबत आहे, उन में मौजूदु हुजे ऐं तव्हां वरी ॿिए जे साम्हूं बयानु कयो, ऐं उन जे साम्हूं अगरि बयानु कयो त उनखे नागवार गुज़रे, इहो ई त ग़ीबत आहे। ऐं अगरि उहा शइ उन में न हुजे, पोइ त इहो बहतान थी वेंदो, इहो त कूड़ ॿुधणु थी वेंदो, पोइ ऐं कूड़े जी सज़ा उनखे कोड़ा लॻणा आहे, उनखे कोड़नि जी सज़ा लॻंदी आहे। अलम साहब कतल कलामी माफ़ कजो, एतिरी ख़ूबसूरत गुफ़्तगू आहे, मां इंटरप्ट न पई करणु चाहियां, पर वक़्तु साही जो थी वियो आहे। अज़मत रमज़ान में असां पहिरीं साही जी तरफ़ वधंदासीं, पोइ हिन गुफ़्तगू खे असां कंटिन्यू कंदासीं। अज़मत रमज़ान सां नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जो। नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे, रंग ज़िंदगी जो, ऐं गॾो गॾु साथ मौजूदु आहे वाइटल टी जो, वाइटल पीओ ज़िंदगी जियो। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे क्विज़ जो, क्विज़ ताईं रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीनु मेलाप। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भली कार चवां थी। अज़मत रमज़ान में ग़ीबत जे हवाले सां डिस्कशन हली रहियो हुयो। ॻाल्हि ॿोल अव्हां ताईं जेका बि पहुचाइणु चाहींदा आहियूं, कोशिशि हूंदी आहे त दीन इस्लाम जी रोशनी में हुजे उहा ॻाल्हि ॿोल। ऐं अलम साहब माशाअल्लाह सां सुहिणे अंदाज़ में हर सुवाल जो ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में आंसर कंदा आहिनि, ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में पाण गुफ़्तगू फरमाईंदा आहिनि। नाज़रीन अज़मत रमज़ान सां भरपूर साथ मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जो। नेल्सन पैंट रंग ज़िंदगी जो ऐं उनखां अलावा वाइटल टी जो भरपूर साथ मौजूदु आहे, वाइटल पीओ ज़िंदगी जियो। अज़मत रमज़ान में भरपूर साथ मौजूदु आहे क्विज़ जो, क्विज़ ज़ाइक़े जी रिवायत हर घर जी सुञाणप। असां अॻियां वधंदासीं। अज़मत रमज़ान में असांखे ॿिया महिमान जॉइन करे चुका आहिनि। ग़ुलाम सरवर उबैदी असांजो भाउ असांखे हिन वक़्तु जॉइन कयो आहे। तव्हांखे भली कार चवां थी अज़मत रमज़ान में। अज़मत रमज़ान में हिकु क़दम असां अॻियां वधायूं था। माशाअल्लाह सां इरफ़ान अली समो साहब मौजूदु आहिनि। मां चाहींदसि तव्हां नातिया कलाम पेश कयो, बिस्मिल्लाह कयो।
मुंहिंजो तात मिलत ऐं मज़हब तूं ऐं दीन बि तूं इस्लाम बि तूं मुंहिंजो तात मिलत ऐं मज़हब तूं ऐं दीन बि तूं इस्लाम बि तूं मुंहिंजो इश्क़ दुनिया महबूब खुदा आगाज़ बि तूं अंजाम बि तूं आही हुस्न अज़ल जो राज़ बि तूं कुदरत जो नाज़ंदाज़ बि तूं आही हुस्न अज़ल जो राज़ बि तूं कुदरत जो नाज़ंदाज़ बि तूं महबूब बि तूं मतलूब तूं कासिद बि तूं पैगाम बि तूं महबूब बि तूं मतलूब बि तूं कासिद बि तूं पैगाम बि तूं आही रौनक बाग़ जहान जी तूं हर राज संदे हुस्न आही रौनक बाग़ जहान जी तूं हर राज संदे हुस्न हाफ़िज़ून सय्याद बि तूं ऐं दाम बि तूं ऐं गुल बि तूं गुलफ़ाम बि तूं सय्याद बि तूं ऐं दाम बि तूं ऐं गुल बि तूं गुलफ़ाम बि तूं छा अज़मत शौकत ऐं सितवत बेमिसल वरी तुंहिंजी रहमत छा अज़मत शौकत ऐं सितवत बेमिसल वरी तुंहिंजी रहमत मुंहिंजो दर्द बि तूं ऐं सोज़ बि तूं राहत बि तूं आराम बि तूं मुंहिंजो दर्द बि तूं ऐं सोज़ बि तूं राहत बि तूं आराम बि तूं ॿियो मुंहिंजी नज़र में नाहे को मंझि हर दो जहान में तालिब जो ॿियो मुंहिंजी
नजर में नाहे को मंझे हर दो जहान में तालिब जो सरदार भी तू सरकार भी तू इरशाद भी तू अहकाम भी तू सरदार भी तू सरकार भी तू इरशाद भी तू अहकाम भी तू मुंजो तात मिलत ऐ मज़हब तू ऐ दीन भी तू इस्लाम भी तू मुंजो इश्क़ दुनिया महबूबे खुदा आगाज़ भी तू अंजाम भी तू। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह, माशाअल्लाह। नंढपण खां ॿुधो आहे इहो नातिया कलाम ऐं फजर जो वक़्तु हुजे, सहरी जो वक़्तु हुजे या इफ्तार जो वक़्तु हुजे त नंढपण खां असांजे घर में इहो नातिया कलाम असां ॿुधंदा हुआसीं। हींअर इफ्तार जे वक़्त में सहर तारी थी वई। हा हा, बेशक, बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। अच्छा अलामा साहब, थोरो अव्हां सां डिस्कस करणु चाहींदमि, बिदत कॾहिं खां शुरू थी ऐं बिदत जो कीअं उनजी असांखे फ़र्क़ु ख़बर पवे त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा अहकाम छा आहिनि, उन्हनि जूं सुनतूं छा आहिनि, उन खां पोइ इंसानु बिदत में अची वेंदो आहे। मां चाहींदसि त इन ते अव्हां थोरो डिस्कस कयो। बिदत खे सम्झणु इंतिहाई ज़रूरी आहे अॼु जे मुआशरे में, अॼु जे माहौल में। बिदत अरबी जो लफ़्ज़ आहे ऐं इन जी माना आहे नई शइ, नओं अमल। ऐं इन जी जेका इस्तिलाही तारीफ़ आहे उहा इहा आहे, हर उहा नई शइ, हर उहो नओं कमु जेको सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर मुबारक में न हुयो, बाद में वजूद में आयो, उनखे बिदत चइबो आहे। हाणे बाज़ असांजे दोस्तनि जो इहो ख़्यालु ऐं गुमान आहे त जेका बि शइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर मंझि न हुई, उनखां पोइ थी, हर उहा शइ बिदत आहे ऐं हर उहा बिदत गुमराही आहे। हालांकि इहो उसूल ग़लति आहे। अगरि असां इहो उसूल क़ाइमु कयूं त जेको हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर मुबारक में न हुयो, उनखां पोइ जेका बि शइ आहे उहा बिदत आहे, त पोइ काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असांजे मथां असरअंदाज़ थींदियूं। दुनिया में को बि अहिड़ो माण्हू न बचंदो, चाहे उहो आलिम हुजे, मुफ़्ती हुजे, मुहक़िक़ हुजे, मुजतहिद हुजे, केर बि हुजे, उहो महफ़ूज़ न रही सघंदो। उहो सभु पूरी उम्मत बिदत में शामिल थी वेंदी। मां सिर्फ़ु चंद मिसालूं ॾियां। कुझु अहिड़ियूं बिदतूं आहिनि जेके वाजिब जो दर्जो रखनि थियूं, यानी उन बिदत खे असां अख़्तियार न कंदासीं त असांजो दीन मुकमल कोन थींदो, असां इस्लाम ते अमल पहिरां न थी सघंदासीं। मिसाल जे तौर ते फ़िक़ह जो जेको इल्मु आहे, इहो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे दौर मुबारक में ईअं मुदव्वन कोन हुयो। फ़ुक़हा किराम पोइ पैदा थिया। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी अहादीस मां उन्हनि मसाइल अख़ज़ करे जमा कया। इहे जमा करण जो, गॾु करण जो मरहलो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर मुबारक खां पोइ आयो आहे। अहादीस जी जेका तदवीन आहे, जंहिं तरीक़े सां इमाम बुख़ारी कई आहे, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबा किराम अहिड़े नमूने को किताब कोन छापियो, त पोइ असां छा बुख़ारी खे बि बिदत करार ॾींदासीं, मुस्लिम खे बि बिदत करार ॾींदासीं? हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर मुबारक में इहे पकियूं मस्जिदूं, वॾनि मीनारनि वारियूं मस्जिदूं, स्पीकर जो एहतिमाम, मस्जिदनि में AC जो इंतज़ाम, कालीन जो इंतज़ाम, कारपेट जो इंतज़ाम कोन हुयो, छा असां हिनखे बि बिदत करार ॾींदासीं? न जी, बिल्कुलु। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर मुबारक में इहो जेको फोनेटिक्स जो जेको इल्मु आहे, तजवीद ऐं क़िरात जो जेको इल्मु आहे, इहो अहिड़े नमूने सां कोन हुयो। अॼु असां लाज़मी ज़रूरी थी वियो आहे, जेको शख़्स क़ुरान मजीद पढ़े थो, इहो इल्मु न पढ़ंदो उहो गुनाहगार थींदो। हाणे असांजे मथां लाज़िम आहे असां तजवीद जो इल्मु हासिलु करियूं, नमाज़ खां पहिरीं असां फ़िक़ह जो इल्मु हासिलु करियूं।
आलिम थियण खां पहिरीं जी, जेको जी। शख़्स क़ुर अच्छा मजीद अलामा साहब क़तल में माफ़ कजो जी, मूंखे ब्रेक जी तरफ़ वधिणो आहे मां चाहींदसि त इनखे तव्हां ज़रूरु कंप्लीट कजो जी, जी, जी। पर आउं ब्रेक वठी वठां अज़मत रमज़ान में असां साई जी तरफ़ अॻियां वधूं था नाज़रीन अज़मत रमज़ान में भरपूर साथ मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जो नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे रंग ज़िंदगी जो ऐं वाइटल टी जो बि साथ मौजूदु आहे वाइटल पीओ ज़िंदगी जियो उन खां अलावा क्विज़ जो भरपूर नाज़रीन साथ मौजूदु आहे क्विज़ ज़ाइके जी रिवायत हर घर जी सुञाणप ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान मालिक तूं म छॾेज ऐं जियां तुंहिंजे आसरे सभई पाड़ूं सूरजूं हिकु लहज़े मंझि लटेज हिकु तूं मुंहुं न मटेज ॿियो लोक मटियो त घुरियो सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी इन स्पेशल ट्रांसमिशन सां नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जो नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे रंग ज़िंदगी जो 25% तव्हांखे वधीक कवरेज थींदो आहे जंहिंसां तव्हां पंहिंजे घर खे तमामु ख़ूबसूरत बणाए सघंदा आहियो ऐं गॾोगॾु साथ मौजूदु आहे वाइटल टी जो वाइटल पीओ ज़िंदगी जियो नाज़रीन अज़मत रमज़ान में स्पॉन्सरशिप मौजूदु आहे क्विज़ जी हर मेहमान जे इस्तक़बाल में ऐं हर पार्टी जी रौनक क्विज़ शरबत लाज़मी आहे अच्छा जी असां अॻियां वधूं था अज़मत रमज़ान में गुलाम सरवर उबैदी असां सां शामिलु आहे ऐं मां चाहींदसि त गुलाम सरवर अवहानातिया कलाम पेश कयो ऐं माशाल्लाह सां गुलाम सरवर जो बि आवाज़ु तमामु सुठो आहे जी तव्हां बिस्मिल्लाह कयो कहिड़ो कलाम आहे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह उथी कर इबादत रमज़ान आयो खणी खोड़ खुशियों ही मेहमान आयो उथी कर इबादत रमज़ान आयो खणी खोड़ खुशियों ही मेहमान आयो उथी कर इबादत ही बख्शिश जो आहे भलारो महीनो रोज़ा रख तूं मोमिन ठरी पवंदी सीनो ही बख्शिश जो आहे भलारो महीनो रोज़ा रख तूं मोमिन ठरी पवंदी सीनो खणी बरकतन जो सामान आयो खणी खोड़ खुशियों ही मेहमान आयो थी करे इबादत उथे रात जो जेके रोज़ा रखन था उहे रहमतन में प्या मोमिन रचन था उथे रात जो जेके रोज़ा रखन था उहे रहमतन में प्या मोमिन रचन था केॾो माह अहिड़ो आलीशान आयो खणी खोड़ खुशियों ही मेहमान आयो उथी करे इबादत आयो माह मिठेड़ो करण ही चङायो बुरन सां बि आहे कंदो ही भलायो
आयो माह मिठेड़ो करण ही चङायो बुरन सां बि आहे कंदो ही भलायूं करे कुर्ब के ॾोही एहसान आयो खणी खोड़ खुशियों ही मेहमान आयो उथी करे इबादत बुगोचे गुलाम हैदर बख्श बियूं खताऊं रुगो रोई दिल सां घुरो बस दुआऊं बुगोचे गुलाम हैदर बख्श बियूं खताऊं रुगो रोई दिल सां घुरो बस दुआऊं कई मेहर मौला मेहरबान आयो खणी खोड़ खुशियों ही मेहमान आयो उथी करे इबादत रमजान आयो खणी खोड़ खुशियों ही मेहमान आयो उथी करे इबादत माशाल्लाह ऐं अॻियां वधणु चाहींदमि हालांकि अख़लाक़नि मूंखे अवां जी तरफ़ ई अॻियां वधिणो हुयो बट अनकॉन्शियसली मां उन तरफ़ अॻियां वधी वियसि बिदत जे हवाले सां ज़िक्र हलियो पिए सो मां चाहींदसि त अलामा साहब अवां कंप्लीट कयो प्लीज़ मूं ज़िक्र पे कयो त जीअं अॼुकल्ह जेको बि शख़्स आलिम थियणु चाहे थो जेसीं ताईं उहो इल्म सर्फ़ हासिल न कंदो इल्म नहव हासिल न कंदो यानी जेको अरबिक ग्रामर जो जेको इल्म आहे जेसीं ताईं उनखे अरबिक ग्रामर न ईंदी तेसीं ताईं उनखे क़ुरान ऐं हदीस सम्झ में न ईंदी क़ुरान ऐं हदीस जे सम्झण में गिरप हासिल करण जे लाइ उनखे उनजी ट्रांसलेशन खे सम्झण जे लाइ अरबी ग्रामर हर कंहिं इल्म जे लाइ ज़रूरी सम्झियो वेंदो आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर मुबारक में सर्फ़ ऐं नहव जो ईअं इल्मु कोन हुयो छा असां उनखे बिदत चवंदासीं न हरगिज़ न अहिड़े तरीक़े सां कई मिसालूं क़ुरान मजीद जेका अॼु असां वटि शक्ल मौजूदु आहे क़ुरान मजीद जी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे दौर मुबारक में सहाबा किराम जन जे दौर मुबारक में इहा शक्ल कोन हुई क़ुरान मजीद जी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर मुबारक में ज़बर जूं ज़ेरूं पेश कोन लॻल हुया मद ऐं शद ऐं जज़म कोन लॻल हुया उनजे मथां वक़फ़ जूं निशानियूं कोन लॻल हुयूं रुकू जूं जेके अलामतूं आहिनि इहे कोन लॻल हुयूं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर मुबारक खां पोइ इहो सर्फ़ ऐं नहव खे इन इल्म खे मदे नज़र रखंदे इल्म तजवीद ऐं क़िरात खे मदे नज़र रखंदे उलमाए किराम वॾा वॾा आलिम गॾु थी उन्हनि जेको आहे हिननि जे मथां एराब लॻायो आहे अॼु अगरि एराब न लॻल हुजे क़ुरान मजीद ते असां क़ुरान मजीद पढ़ी कोन सघंदासीं ग़लति पढ़ंदासीं चवण जो मक़सदु इहो हर उहा नई शइ जेका हुज़ूर जन जे दौर में न हुई पोइ ईजाद थी उनखे बिदत न चइबो बल्कि इन में ॿ क़िस्मूं थींदियूं हिकिड़ी बिदत उहा जेका हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर में न हुई उहो अमल पोइ थियो आहे लेकिन शरीयत जे मुखालिफ़ आहे या शरीयत या हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी कंहिं सुन्नत खे मिटाइण वारी आहे उहा थी वेंदी बिदत सही आहे यानी बुरी बिदत जेका ज़लालत ऐं गुमराही आहे जीअं बुखारी शरीफ़ जी हदीस आहे कुल्लु बिदअतिन ज़लालतुन हर बिदत जेका आहे उहा ज़लालत ऐं गुमराही आहे ऐं अगरि उहा हदीस खे मिटाइण वारी कोन्हे सुन्नत खे मिटाइण वारी कोन्हे बल्कि दीन जे लाइ मुआविन आहे जीअं अरबिक ग्रामर जो इल्मु जीअं फ़िक़ह जो इल्मु जीअं अहादीस तय्यबात जूं जेके कुतुब आहिनि उन्हनि खे हिकिड़ी किताब में जेको ज़ख़ीरो गॾु कयो वियो आहे उन मां इस्तेफ़ादो करणु इन मां दीन खे फ़ाइदो हासिलु थिए थो नुक़सानु नथो थिए इन खे बिदत हसना चइबो आहे ऐं जेका दीन खे मिटाइण वारी हूंदी सुन्नत खे मिटाइण वारी हूंदी उनखे बिदत सय्या चइबो आहे सही बिल्कुलु ठीकु माशाल्लाह जी माशाल्लाह ख़ूबसूरत अंदाज़ में बयान फ़रमायो आहे अलामा साहब मां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधंदसि ऐं आऊं थैंकफुल आहियां गुलाम सरवर तव्हां आयो ऐं माशाल्लाह सां सुठे अंदाज़ में तव्हां नातिया कलाम पेश कयो उन खां पोइ असांखे ॿिया महिमान जॉइन कंदा अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जो रंग ज़िंदगी जो ऐं उन खां पोइ साथ मौजूदु आहे वाइटल टी जो वाइटल पीयू ज़िंदगी जो नाज़रीन अज़मत रमज़ान सां भरपूर साथ मौजूदु आहे क्विज़ जो क्विज़ ज़ाइक़े जी रिवायत हर घर जी सुञाणप ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान।
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे अज़मत रमज़ान में मां भली कार चवां थी। माह रमज़ान जी हिन स्पेशल ट्रांसमिशन खे अव्हां ताईं पहुचाइण में जंहिंजो साथ हूंदो आहे नेल्सन पेंट्स वारा उहे आहिनि, रंग ज़िंदगी जो, ऐं गॾोगॾु साथ मौजूदु आहे वाइटल टी जो, वाइटल पीओ ज़िंदगी जियो। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे क्विज़ जो, क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीन मिलाप। हिन वक़्तु प्रोग्राम में ज्वाइन कयो आहे अली शान निज़ामाणी। अदा खे भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम अदा, ठीकु आहियो? माशाल्लाह जी। असां अॻियां वधूं था अज़मत रमज़ान में, ऐं मूंसां गॾु माशाल्लाह सां मौजूदु आहिनि कारी मोहम्मद नईम ताहिरी साहब। मां चाहींदसि त अव्हां खां सनातिया कलाम ॿुधूं। बिस्मिल्लाह कयो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इतना काफी है जिंदगी के लिए, इतना काफी है जिंदगी के लिए। रख ले आका जो नौकरी के लिए, इतना काफी है जिंदगी के लिए। आ गए खबर में भी छुड़वाने, आ गए खबर में भी छुड़वाने। दर्द कितना है उम्मती के लिए, दर्द कितना है उम्मती के लिए। इतना काफी है जिंदगी के लिए। लंबे सजदे किए नबी ने कहा, लंबे सजदे किए नबी ने कहा। ऐ नवासे तेरी खुशी के लिए, ऐ नवासे तेरी खुशी के लिए। इतना काफी है जिंदगी के लिए। चाँद सूरज भी उनके कदमों में, चाँद सूरज भी उनके कदमों में। रोज आते हैं रोशनी के लिए, रोज आते हैं रोशनी के लिए। इतना काफी है जिंदगी के लिए। दीद मांगी है उनकी है हाकिम, दीद मांगी है उनकी है हाकिम। मैंने बस बात आखिरी के लिए। इतना काफी है जिंदगी के लिए।
सुभान अल्लाह माशाअल्लाह जी माशाअल्लाह इंतहाई ख़ूबसूरत कलाम असां अॻियां वधंदासीं। अल्लामा ताहिरी साहब असांजे प्रोग्राम में तशरीफ़ फरमा आहिनि। ख़्वाब जे हवाले सां मां ज़िक्र करणु चाहींदमि। इंसान बेख़याली में उन निंड जी कैफ़ियत में ख़्वाब जॾहिं ॾिसे थो त इस्लाम ख़्वाब बाबति छा फ़रमायो आहे, ख़्वाब जी ताबीर कीअं करणु खपे? ख़्वाब जे मुतालिक़ ऐं उन जे ताबीर जे मुतालिक़ मुख़्तलिफ़ अहादीस असांजी रहनुमाई फ़रमाइनि थियूं। हिकिड़ी हदीस शरीफ़ में आयो त ख़्वाब जेके आहिनि इहे नबूवत जो 40हों हिसो आहिनि ऐं ख़्वाब नेक बाननि खे अल्लाह तबारक व तआला जे प्यारनि बाननि खे अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ां का ख़ासि हिदायत हूंदी आहे जेका ख़्वाब जे ज़रिए उहो इशारो ॾिनो वेंदो आहे। लेकिन हर ख़्वाब हर ॾिसण वारो हर माण्हू जेको ख़्वाब ॾिसे थो उन जी ख़्वाब जी अलॻि अलॻि माण्हू जे एतबार सां अलॻि ताबीर हूंदी आहे। अगरि हिकिड़ो नेक सालेह मुतक़ी ऐं पारिसा शख़्स आहे उन ख़्वाब ॾिठो उन जी ताबीर अलॻि थींदी। उहो ई ख़्वाब हिकिड़े अहिड़े शख़्स ॾिठो जेको नमाज़ सोमो सलाद जो पाबंद कोन्हे, शरीयत मुताहरा जो पाबंद कोन्हे ऐं पाकीज़गी ऐं तहारत जो ख़्यालु न रखण वारो आहे त सेम उहो ई ख़्वाब आहे पर उन जी ताबीर वरी मुख़्तलिफ़ थी वेंदी। अहिड़े एतबार सां को बि शख़्स ख़्वाब ॾिसे थो त फ़ौरन उन ख़्वाब खे ॾिसी करे परेशान न थिए, छो जो हदीस शरीफ़ में इहो बि आयो त ख़्वाब जेको हूंदो आहे उन जी ताबीर हूंदी आहे, यानी उन मां मफ़हूम अख़ज़ कयो वेंदो आहे। जीअं असां ख़्वाब ॾिठो असां डिॼी वेंदा आहियूं त हीअ असां अहिड़ो ख़्वाब ॾिठो आहे अलाए कुझु थियण वारो आहे, पर ईअं न आहे। उन ख़्वाब जो को न को मफ़हूम हूंदो आहे जेको आम माण्हू नथो सम्झी सघे, उहो अहले इल्म सम्झी सघे थो। बाज़ जॻह ते मूं पढ़ियो त मुहद्दिसीन फ़रमाइनि था अगरि को शख़्स ख़्वाब ॾिसे थो हर अहिड़े ग़ैर खे उहो ख़्वाब न ज़िक्र करे, बल्कि अहले इल्म जंहिंखे हू सम्झंदो हुजे त हीउ मुंहिंजो दोस्त आहे या हू अहले इल्म आहे हिन जी ख़्वाब जी ताबीर ॼाणींदो उन जे साम्हूं बयानु करे। ऐं जंहिंजे साम्हूं ख़्वाब बयानु कयो वञे थो उन जे लाइ इहो हुकुम मौजूदु आहे त उहो फ़ौरन अगरि उनखे इल्मु कोन्हे त उन जी फ़ौरन वज़ाहत न करे। बाज़ मुहद्दिसीन जो इहो ख़्यालु आहे त ख़्वाब जेको आहे एसी ताईं ख़्वाब ई रहंदो आहे जेसी ताईं उन जी को ताबीर न कढे। अगरि को माण्हू उन सही ख़्वाब जी बि ग़लति ताबीर कढी छॾींदो त उहो उन जे लाइ ग़लति साबित थी वेंदो। इन जे करे अगरि कोई शख़्स कंहिंजे ख़्वाब खे ॿुधी ऐं कुझु चवणु चाहे थो पहिरियां इहे अल्फाज़ चवे अल्लाह तबारक व तआला हिन तुंहिंजे ख़्वाब खे तुंहिंजे लाइ बहितर बनाए, उन खां पोइ उन जी ताबीर कढण जी कोशिशि करे। ऐं ताबीर कढण में बि तमामु घणो एहतियाती पहलू जेको आहे उहो मद्देनज़र रखणु खपे। सभ खां पहिरीं जेको ख़्वाब जी ताबीर कढे थो उहो ख़्वाब जो इल्मु उन जे ताबीर रोया जो इल्मु रखंदड़ हुजे, आलिम हुजे, उहो सम्झी सघे थो इन जा इशारात ऐं इन जा किनायात कहिड़ा आहिनि ऐं बाने खे कहिड़ी डायरेक्शन ॾिनी वञे थी। ऐं ख़्वाब उन जो मोतबर सम्झियो वञे थो। मां नाज़रीन खे इहो अर्ज़ु कंदो हलां त जेको शख़्स पाकीज़गी ऐं तहारत जो ख़्यालु करे, सोमो सलाद जो पाबंद हुजे, अल्लाह तबारक व तआला जे अहकामात जी पैरवी कंदड़ हुजे, उन जे ख़्वाब जी बिल्कुलु सही ताबीर थिए थी ऐं कॾहिं कॾहिं बिल्कुलु एज़ इट इज़ सचा ख़्वाब उनखे अल्लाह तबारक व तआला जी बारगाह खां अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ां ॾेखारिया वञनि था ताकी बाने जी जिथे ग़लती आहे उन जी इस्लाह मक़सूद थींदी आहे ऐं कॾहिं कॾहिं कंहिं बुराई खां बचाइणु मक़सूद हूंदो आहे। इहे सभु शयूं असांखे ख़्वाब जी ताबीर में मद्देनज़र रखणु ज़रूरी आहे। ठीकु आहे माशाअल्लाह माशाअल्लाह ॾाढे सुहिणे अंदाज़ में डिस्कस कयो आहे। असां ब्रेक जी तरफ़ पहिरीं अॻियां वधंदासीं, उन खां पोइ प्रोग्राम खे मां कंटिन्यू कंदमि। अज़मत रमज़ान में नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो। नेल्सन पेंट आला मयार जो नेशनल पेंट ब्रांड आहे ऐं रंग ज़िंदगी जो। उन खां अलावा जी गॾोगॾु भरपूर साथ मौजूदु आहे वाइटल टी जो। वाइटल टीओ ज़िंदगी जियो। नाज़रीन अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे कुइस जो। कुइस ज़ाइके जी रिवायत हर घर जी सुञाणप, ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। पाण ई पसे पाण खे, पाण ई महबूब, पाण ई ख़ल्के ख़ूब, पाण ई तालिब तुंहिंजो। तमामु नाज़रीन जेके असांजे प्रोग्राम अज़मत रमज़ान खे रोज़ जी बुनियाद ते ॾिसनि था,
या थी सघे थो त अॼु अव्हां जे साम्हूं इहे स्क्रीन साम्हूं आई हुजे अव्हांखे ऐं भलीकार चवां थी अज़मत रमज़ान हिन ट्रांसमिशन में माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अव्हां तां लाइव पहुचाई वञे थी। अज़मत रमज़ान सां भरपूर साथ नाज़रीन मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगीअ जो, अज़मत रमज़ान सां भरपूर साथ मौजूदु आहे वाइटल टी जो वाइटल पीओ ज़िंदगी जो, ऐं उन खां अलावा क्विज़ जो बि भरपूर साथ मौजूदु आहे। क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीन मैलाब। प्रोग्राम जी तरफ़ मां अॻियां वधणु चाहींदसि। अलीशान निज़ामाणी असां गॾु मौजूदु आहे ऐं मां चाहींदसि त अलीशान असां अव्हां खां नातिया कलाम ॿुधूं। बिस्मिल्लाह कयो अव्हां। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। पुल से उतारो राह गुज़र को खबर न गो, पुल से उतारो राह गुज़र को खबर न गो, पुल से उतारो राह गुज़र को खबर न गो, पुल से उतारो राह गुज़र को खबर न हो। जिब्रील पर बिछा है तो पर को खबर न गो, जिब्रील पर बिछा है तो पर को खबर न गो, और उनके सिवा रज़ा कोई हमें नहीं जगा, उनके सिवा रज़ा कोई हमें नहीं जगा, गुज़रा करें पेसर पे पेदर को खबर न हो, गुज़रा करें पेसर पे पेदर को खबर न हो, पुल से उतारो राह गुज़र को खबर न हो। माशाल्लाह जी माशाल्लाह। असां अॻियां वधणु चाहींदासीं। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब, मां पुछणु चाहींदसि, हालांकि मां इन हवाले सां कुझु डिस्कस पाण करे बि चुका आहियूं, मां पुछी बि चुकी आहियां, पर मां चाहियां थी त इन तरह जा जेके मैसेजिस अॻियां वेंदा आहिनि उहे ॾाढा काराइता हूंदा आहिनि, स्पेशली माह रमज़ान जो जॾहिं हीअ प्रोग्राम असांजे तमामु नाज़रीन ताईं वञे थो, हीअ लाइव ट्रांसमिशन असांजे तमामु नाज़रीन ताईं वञे थी, त हिन तरह जो डिस्कस जेको हूंदो आहे ॾाढो कारआमद साबित थींदो आहे। हिकिड़ो यकीनन पाण ॾिसंदा आहियूं त हर कंहिंजी हिकिड़ी पंहिंजी तबियत हूंदी आहे, शॉर्ट टेम्पर्ड माण्हू हूंदो आहे, जल्दी सां ट्रिगर थी वेंदो आहे, मिठो जेको लहजो हूंदो आहे उहो वधीक दिलि ते असरु कंदो आहे, सुहिणी गुफ़्तगू वधीक दिलि ते असरु कंदी आहे, कंहिंजो कंहिंजो अंदाज़ ॾाढो ख़ूबसूरत हूंदो आहे, उहो दिलि ते वधीक असरु कंदो आहे। मां चाहींदसि त थोरो सब्र जे हवाले सां बि अव्हां बयानु फ़रमायो, ख़ूबसूरत गुफ़्तगू जे हवाले सां बि अव्हां बयानु फ़रमायो। सब्र जे हवाले सां क़ुरान मजीद में कई आयात बय्यनात जेके असांखे सब्र, तहमुल ऐं बर्दाश्त सेखारे रहियूं आहिनि, ऐं गॾोगॾु इहो बि अर्ज़ु कंदो हलां हीउ रोज़ो बि असांखे सब्र जी तलक़ीन करे रहियो आहे ऐं सब्र जी हिकिड़ी प्रैक्टिस मां असांखे गुज़ारे रहियो आहे। सब्र जूं मुख़्तलिफ़ क़िस्मूं आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे गुनाह ते सब्र करणु, हिकिड़ो हूंदो आहे ताआत इबादात ते सब्र करणु, ऐं हिकिड़ो हूंदो आहे मुसीबतुनि ते सब्र करणु। इहे टई क़िस्मूं सब्र में शामिल आहिनि। जी हा। इंसान जो दिलि चाहे थो हीउ मां कमु कयां, पर उहो सिर्फ़ु इन जे करे रुकिजी वञे थो त अलाह तबारक व ताला इन खां मना कयो आहे, अगरचे मूंखे इन में फ़ाइदो थींदो
इन में लज़त हासिल थींदी, पर अलाह ताला मना कयो आहे उहो इन खां पंहिंजे पाण खे बचाए थो, पंहिंजी तबियत ऐं पंहिंजे मिज़ाज ऐं पंहिंजी ख़्वाहिश खे उन खां हटाए करे अलाह ताला जी रज़ा जी तरफ़ नज़र करे थो। इहो बि हिकिड़े क़िस्म जो सब्र आहे। का मुसीबत उन जे मथां नाज़िल थी, उन मुसीबत ते उन सब्र कयो, उन तकलीफ़ ते सब्र कयो, उन तकलीफ़ जो ज़िक्र ॿिए कंहिं सां न कयो, उनखे बर्दाश्त कई, अलाह तबारक व ताला उन तकलीफ़ ते बि उनखे अजर अता फरमाए थो सब्र जो। जीअं हदीस शरीफ़ में आयो त अगरि मोमिन खे हिकिड़ो कंडो बि अगरि लॻी वञे, कंडो लॻी वञे त उन जे बदिले में बि अलाह तबारक व ताला उन जा जेके गुनाह आहिनि उहे माफ़ फरमाए थो, उनखे यानी नेकी अता फरमाए थो। यानी उन बर्दाश्त कयो उन कंडे जे उन चुंभ खे बर्दाश्त कयो उन तकलीफ़ खे। ॿियो हूंदो आहे इबादात ते सब्र, यानी इंसानु हाणे जिस्म इहो चाहे थो त मां आराम कयां, सुकून थोरो वठां, पर अज़ान अची वई, इशा जी नमाज़ जो वक़्तु थी वियो, इशा जी नमाज़ 17 रकातूं पढ़ी, अञा फारिग थियो त वरी 20 रकातूं तयारु तरावी, तबियत चाहे थी मां थोरो आराम कयां, रिलैक्स कयां, पर न, अलाह तबारक व ताला जो हिकिड़ो हुकुम आहे, मूंखे बीहणो आहे। हू सुन्नत मुअक्कदा तरावी में बीहे थो ऐं 20 रकातूं नमाज़ मुकमल करे थो, क़ुरान मजीद जी तिलावत ॿुधे थो। वरी ॾींहं जो हुनजी तबियत चाहे थी यार रोज़ो न रखां, तकलीफ़ थिए थी, ॾाढी शिदत आहे, गर्मी, हाणे आहिस्ता आहिस्ता मौसम चेंज थिए थो, पर हू वरी बि रोज़ो रखे थो अलाह ताला जो हुकुम सम्झी। इहो आहे इबादात ऐं ताआत ते सब्र करणु। ऐं जेको सब्र करे थो, अलाह तबारक व ताला क़ुरान मजीद में इरशाद फरमायो उन बाने जे लाइ, इन्नमा युवफ़्फ़स्साबिरून अजरहुम बिग़ैरि हिसाबिन, जेको बानो अजर करे थो अलाह तबारक व ताला उनखे बेहद ऐं बेहिसाब अजर सवाब अता फरमाए थो। ॿिए मक़ाम ते अलाह तबारक व ताला इरशाद फरमायो, जेको सब्र करे थो मुसीबत ते, उलाइका अलैहिम सलवातुन मिर रब्बिहिम व रहमतुन व उलाइका हुमुल मुहतदून, जेको सब्र करे थो अलाह तबारक व ताला उन जे मथां दुरूद मोकिले थो, उन जे मथां रहमतूं नाज़िल फरमाए थो, ऐं उहो ई हिदायत याफ़्ता बानो आहे। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो, असब्रु ज़ियाउन, सब्र जेको आहे इहा रोशनी आहे, इहो नूर आहे, यानी नूर बातिन आहे। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इहो बि फरमायो ऐं हिन महीने जे लाइ, वहुव शहरु सब्र, ही रमदान जो महीनो सब्र जो महीनो आहे। ही महीनो असांखे सब्र सेखारे थो, तहमुल सेखारे थो, बर्दाश्त सेखारे थो। ऐं जॾहिं हिन महीने में इंसानु सब्र अख़्तियार करे थो, अलाह ताला हिन हदीस मुताबिक़ उन जे बातिन में नूर ज़ाहिर फरमाए थो, नूर जी तजल्ली ज़ाहिर फरमाए थो, ऐं उन अनवार ऐं तजल्लियात जे नुज़ूल जे करे अलाह ताला उन जी बातिन खे रोशन ऐं मुनव्वर फरमाए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। हिकिड़ो पार्ट रहिजी वियो ख़ूबसूरत गुफ़्तगू जे हवाले सां, मां चाहींदसि उनखे बाद में पाण डिस्कस करियूं था। आलम साहब, असां सां गॾु इमरान अब्बास मौजूदु आहे, सो मां चाहींदसि त इमरान अहमद अब्बासी जी तरफ़ असां अॻियां वधूं। जी बिस्मिल्लाह फरमायो तव्हां। हिन साल दिलड़ी हलबो मदीने, हियो पाण है पलबो मदीने। हिन साल दिलड़ी हलबो मदीने, हियो पाण है पलबो मदीने, हियो पाण है पलबो मदीने। वने बोताने असली न बरबो, हिय चीते तो वने भरबो, छड़े मुल्क में हड़े मदीने में मरबो, वनी रूह रब सारलबो मदीने। हिन साल दिलड़ी हलबो मदीने, हियो पाण है पलबो मदीने। अमड़ वैया पो व्यो नानो
लगा दो चुमी पाक चा उठे अजीब जे आनो जेकी सूर आसो सल्बो मदीने हिन साल दिल लड़ी हलबो मदीने हियो पाण है दो पलबो मदीने गुलाम नबी हल मता दिल टूटी पे महे सरप तो है जी हयाती खुटी पे जहन्नम जे भव खां जिंद थी छुटी पे गुनाहन जो नाहे गलबो मदीने हिन साल दिलड़ी हलबो मदीने हियो पाण है दो पलबो मदीने। माशाल्लाह माशाल्लाह इलाही ख़ूबसूरत आवाज़ इमरान जो। ऐं असां खे ब्रेक जी तरफ़ वधिणो आहे जी। असां अज़मत रमज़ान में साही जी तरफ़ अॻियां वधूं था। नाज़रीन अज़मत रमज़ान में भरपूर साथ मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगी जो। अज़मत रमज़ान सां साथ मौजूदु आहे वाइटल टी जो वाइटल पीओ ज़िंदगी जियो। ऐं गॾो गॾु साथ मौजूदु आहे क्विज़ जो क्विज़ रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीन मिलाप। ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे अज़मत रमज़ान में भली कार चऊं था। नंढो ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ पाण वापसि अची चुका आहियूं। माह रमज़ान जी हिन ट्रांसमिशन सां भरपूर साथ मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जो। नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे रंग ज़िंदगी जो। ऐं साथ मौजूदु आहे वाइटल टी जो वाइटल पीओ ज़िंदगी जियो। नाज़रीन अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे क्विज़ जो। हर मेहमान जे इस्तक़बाल में ऐं हर पार्टी जी रौनक में क्विज़ शरबत लाज़मी आहे। असां अज़मत रमज़ान में हिकु विख अॻिते वधायूं था। कारी मोहम्मद नईम ताहिरी साहब असां सां जनाब तशरीफ़ फरमा आहिनि। अवां खां नातिया कलाम ॿुधणु चाहींदासीं। बिस्मिल्लाह कयो। सहर का वक्त था मासूम कलियां मुस्कुराती थी हवाए खैर मकदम के तराने गुनगुनाती थी। अभी जिब्रील भी उतरे न थे काबे के मिंबर से कि इतने में सदाई अब्दुल्लाह के घर से मुबारक हो मुबारक हो शहे है दोसरा तशरीफ ले आए। मुबारक हो मोहम्मद मुस्तफ़ा तशरीफ ले आए। मौलाया सल्ली व सल्लिम दाइमन आबादन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। मौलाया सल्ली व सल्लिम दाइमन आबादन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। या रब्बी बिल मुस्तफ़ा बल्लिग मक़ासिदना। या रब्बी बिल मुस्तफ़ा बल्लिग मक़ासिदना वग़फ़िर लना मा मदा या वासिअल करामी। मौलाया सल्ली व सल्लिम दाइमन आबादन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम।
सुबह तैबा में हुई बटता है बड़ा नूर का, सदका लेने नूर का आया है तारा नूर का। मैं गदा तो बादशाह भर दे प्याला नूर का, नूर दिल दो ना तेरा दे डाल सदका नूर का। मौलाया सल्ली व सल्लिम दाइमन आबादन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। आहा सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। वक़्त जो घड़ी बिल्कुलु बि इजाज़त वधीक कोन थियूं ॾियनि। मां अलामा साहब जी तरफ़ अॻियां वधणु चाहींदसि। अलामा साहब, मां चाहींदसि त लास्ट में तव्हां मैसेज ॾियो ऐं इनशाला वरी तमामु जेके शयूं डिस्कस करणियूं आहिनि इनशाला सुभाणे प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। अॼु जे हिन 8 रोज़े जी मुनासिबत सां सभिनी ॾिसंदड़नि खे इहो गुज़ारिश कंदुसि, हीअ अशर रहमत जीअं असां खां अलविदा थिए पियो, जी हा, बाक़ी हिन जा 2 ॾिहाड़ा बचा आहिनि। ईअं ई सम्झो त रमज़ानुल मुबारक असांजे 2 क़दमनि ते आहे। अख छिंभ में गुज़री वेंदो, असांखे ख़बर कोन पवंदी। अगरि अञा असांजी इबादत में, असांजे सदक़े ख़ैरात में, असांजे चङाई जे कमनि में किथे ग़फ़लत थी रही आहे त ख़ुदारा ख़ुदारा असां हींअर ई अखि पटियूं ऐं अल्लाह तबारक व ताला जी रज़ा ख़ातिर असांखे जेके बि नेक अमल करणा आहिनि अॼु खां ई असां शुरू करे ॾियूं। आख़िरी अशरे जे इंतज़ार में न रहूं, ॿिए अशरे जे इंतज़ार में न रहूं। अचानक ख़बर ई कोन पवंदी, असांजा एतिरा कम फैलिजी वेंदा, असां उन्हनि खां जान न छॾाए सघंदासीं। जेके नेकी जा कम करणा आहिनि असां फ़ौरन करे वठूं ऐं पंहिंजे रब ज़ुल जलाल खे राज़ी करण जी हिन ई अशरे में कोशिशि जारी रखूं। हा बिल्कुलु बिल्कुलु, भरपूर कोशिशि पंहिंजी जारी रखूं। ॾाढो ख़ूबसूरत तव्हांजो मैसेज, माशाअल्लाह। अव्हांजी गुफ़्तगू बेहद ख़ूबसूरत ऐं ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में असांजो हीउ प्रोग्राम नाज़रीन अव्हां ताईं पहुतो। ऐं शुक्रगुज़ार आहियां अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब अव्हांजी प्रेज़ेंस जी, अव्हांजे वक़्त जी आउं थोराईंदी आहियां। अव्हां नेल्सन पेंट्स जा महिमान बणिजा। कारी मोहम्मद नईम ताहिरी साहब जनाब, अव्हांजी महिरबानी, अव्हां तशरीफ़ फरमा रहिया अज़मत रमज़ान में। ख़ूबसूरत आवाज़ जा अव्हां मालिक आहियो। अल्लाह तबारक व तआला अव्हांखे वधीक ख़ूबसूरत आवाज़ सां नवाज़े। ऐं जनाब अव्हां बि महिमान बणिजा नेल्सन पेंट्स जा। नईम, तव्हांजी बि शुक्रगुज़ार आहियां। अव्हां अज़मत रमज़ान में असां वटि तशरीफ़ फरमा रहिया। ख़ूबसूरत आवाज़ जा तव्हां मालिक आहियो। अल्लाह साईं अव्हांजे आवाज़ में अञा बरकत फरमाए। अवी बि महिमान बणिजा अज़मत रमज़ान जा। इरफ़ान अली समू साहब, महिरबानी अव्हांजी, अव्हां तशरीफ़ फरमा रहियो अज़मत रमज़ान में। अव्हां नेल्सन जा महिमान बणिजा ऐं अव्हांजे वक़्त जा बि थोराईंदा आहियूं। अलीशान निज़ामाणी, तव्हांजी बि महिरबानी, तव्हां प्रोग्राम में शामिल रहिया। नेल्सन जा अव्हां बि महिमान बणिजो। अच्छा जी, मां हाणे अव्हां खां इजाज़त वठंदसि। नाज़रीन, अज़मत रमज़ान पूरी हिन ट्रांसमिशन सां भरपूर साथ रहियो नेल्सन पेंट्स जो। नेल्सन पेंट्स रंग ज़िंदगी जो, नेल्सन पेंट आला मयार जो नेशनल पेंट ब्रांड आहे। 25% वधीक अव्हांखे कवरेज ॾींदो आहे, जंहिंसां अव्हां पंहिंजे घर खे ख़ूबसूरत अंदाज़ में रंग कराए सघंदा आहियो, पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाईंदा आहियो। रंग ज़िंदगी जो ऐं ज़िंदगी जा तमामु रंग हसीन थींदा आहिनि। नाज़रीन, असां अॻियां वधूं था। अज़मत रमज़ान सां भरपूर साथ मौजूदु आहे वाइटल टी जो। हिन पूरी ट्रांसमिशन में वाइटल टी जो साथ मौजूदु रहियो। वाइटल पियो, ज़िंदगी जियो। ऐं गॾोगॾु अॼु जी ट्रांसमिशन में साथ मौजूदु रहियो क्विज़ जो। क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी मिठास जो बहितरीनु मेलाप। क्विज़ ज़ाइके जी रिवायत, हर घर जी सुञाणप, महिमान जे इस्तक़बाल में ऐं हर पार्टी जी रौनक में क्विज़ शरबत लाज़मी आहे। नाज़रीन, हिन वक़्तु तव्हां खां इजाज़त वठंदासीं। आयल मुअज़्ज़िज़ जेके महिमान आहिनि उन्हनि खे इजाज़त ॾियो। मुंहिंजी इंटायर टीम खे ॾींदो इजाज़त। ऐं रोज़ जी बुनियाद ते मां चवंदी आहियां त हीउ उहो टाइम हूंदो आहे जंहिं टाइम में पाण इफ़्तारी जी तमामु तयारियुनि में हूंदा आहियूं, दस्तरख़्वान ते मौजूदु हूंदा आहियूं ऐं तमामु वेझो वेझो इफ़्तार जो हीउ टाइम आहे। पंहिंजी दुआउनि में भरपूर असांखे यादि रखिजो। वेंदे वेंदे नातिया कलाम छॾींदा वेंदासीं ऐं ख़ूबसूरत आवाज़ हूंदो इरफान अली समू साहब जिन जो। जी तव्हां बिस्मिल्लाह। पतरा मांगे जो कोई तो से, दरिया दे दे, कतरा मांगे जो कोई तो से,
मुझको कुछ और न दे अपनी तमन्ना दे दे कतरा मांगे जो वो जो आसूदगी चाहे उन्हें आसूदा कर वो जो आसूदगी चाहे उन्हें आसूदा कर बेकरारी की लताफत मुझे तन्हा दे दे कतरा मांगे जो तेरी रहमत का ये एजाज नहीं तो क्या है तेरी रहमत का ये एजाज नहीं तो क्या है कदम उठे तो ज़माना मुझे रास्ता दे दे कदम उठे तो ज़माना मुझे रास्ता दे दे कतरा मांगे जो जब भी थक जाए मोहब्बत की मुसाफत में नदी जब भी थक जाए मोहब्बत की मुसाफत में नदी तब तेरा हुस्न बड़े और संभाला दे दे तब तेरा हुस्न बढ़े और संभाला दे दे मुझको कुछ और न दे अपनी तमन्ना दे दे कतरा मांगे जो कोई तू से दरिया दे दे कतरा मांगे।